हैदराबाद जी सीनियर सहाफ़ी ऐं रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे ब्रॉडकास्टर फैज़ खोसो जी अमड़ ऐं सहाफ़ी इम्तियाज़ खोसो जी नानी 90 सालनि जी ॼमार में बीमारी सबबि हैदराबाद जे सिविल अस्पताल में लाॾाणो करे वई। मरहूमा जी जनाज़े नमाज़ में सियासी, समाजी, अदबी, सहाफ़ती हल्कनि सां लाॻापियल अॻवाननि कारकुननि समेत रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे समूरे सथ शिरकत कई। मरहूमा जे मढ़ खे हैदराबाद वेझो ॻोठ झंडो खोसो जे अबाणे क़ब्रिस्तान ॾाॾो शाह क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। सीनियर सहाफ़ी फैज़ खोसो सहाफ़ी इम्तियाज़ खोसो सां ॻोठ झंडो खोसो में ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। इबरत ग्रुप ऑफ पब्लिकेशन जे चेयरमैन ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी फीडरल काउंसिल जे मेंबर अॻूणे MNA काज़ी असद आबिद, हैदराबाद प्रेस क्लब जे सदर लाला रहमान समूह, पाकिस्तान फीडरल यूनियन ऑफ जर्नल्स जे असिस्टेंट सेक्रेटरी ख़ालिद खोखर, हैदराबाद यूनियन ऑफ जर्नल्स जे सदर इकबाल मल्हा, सेक्रेटरी जनरल जे प्रकाश मोरानी, ख़ज़ानची जानी ख़ासकली, सीनियर सहाफ़ी निज़ाम मंगसी ऐं ॿियनि सहाफ़ी फैज़ खोसो सहाफ़ी इम्तियाज़ खोसे सां ॾुख जो इज़हार कंदे दिली ताज़ियत जो इज़हार कयो आहे। हैदराबाद जे ॻोड़ झंडो खोसो में तॾे ते पहुची रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टेशन डायरेक्टर डॉक्टर अली अकबर हिंगोर जो सीनियर प्रोड्यूसर ख़ालिद हुसैन चांडियो, रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे ब्रॉडकास्टर ऐं रोज़ानी इबरत अख़बार हैदराबाद जे चीफ रिपोर्टर सहाफ़ी ग़ुलाम हुसैन ख़ासकली, इंफॉर्मेशन ऑफिसर सांगड़ ज़फ़र मंगी, रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे इंजीनियर हाजी मोहम्मद खोखर, नामियारे अदीब लेखक रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे कंपियर अमीन अरबाब, रेडियो हैदराबाद जे कंपियर ड्रामा सदाकार अशरफ बलोच, हैदराबाद जे सीनियर सहाफ़ी मुख्तियार वक्को, सीनियर सहाफ़ी ऐं रोज़ाना इबरत जे क्राइम रिपोर्टर मुख्तियार बुरफत, सीनियर सहाफ़ी सईद कुरैशी, कैमरा मैन अली नवाज़ ख़ासकली, रेडियो हैदराबाद जे अनाउंसर अल्ताफ़ मरियत समेत सियासी, समाजी, अदबी ऐं सहाफ़ी हल्कनि सां वास्तो रखंदड़ मुख़्तलिफ़ अॻवाननि कारकुननि सीनियर सहाफ़ी फैज़ खोसो ऐं सहाफ़ी इम्तियाज़ खोसे सां फ़ातह कंदे ताज़ियत कई। सहाफ़ी फैज़ खोसो ऐं सहाफ़ी इम्तियाज़ खोसे सां हैदराबाद वेझो ॻोठ झंडे खोसो में ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। ग़ुलाम हुसैन ख़ासकली, इबरत न्यूज़ हैदराबाद।